मुंहिंजो नालो हमीदा डायरी, मां सरदार इस्माइल डायरी जी भेण आहियां। मुंहिंजो हिन वक़्तु इहो मौक़िफ़ आहे त माशूक डायरी नाले उन मूं ते एफ.आई.आर. कई आहे ऐं मुंहिंजी भेण फरीदा ते फुर जी एफ.आई.आर. कई आहे। जीअं त मां सरदार इस्माइल डायरी जी भेण आहियां, मां रोज़ु कोर्टनि में ईंदी आहियां, मुंहिंजा रोज़ु मसइला मसाइल हलनि पिया ऐं उन बाकौल हुननि चयो आहे 11 बजे ॾींहं जो PMC अस्पताल जे भरिसां कोर्ट रोड जे भरिसां मूं हुन सां ॾींहं ॾिठे जो मुंहिंजी भेण फरीदा ऐं मूं फुर कई आहे ऐं मसगुल। अदा चवण जो मौक़िफ़ इहो आहे त असांजे ॾाहिरियुनि मां गैरत ख़तमु थी वई आहे। जेके असांजा वॾेरा ॾाहिरी सरदार क़ौम जा आहिनि उन्हनि मां बि गैरत ख़तमु थी वई आहे। पटका पायो, अजरक टोपियूं पायो ऐं माना चवनि था त असां सरदार आहियूं। सरदारनि जी इहा हालत आहे, पंहिंजे नियाणियुनि ते एफ.आई.आर. कराईंदा आहिनि ऐं माना असां हिननि जो ॾोह इहो कयो आहे त माना असां पंहिंजे कोर्टनि में पंहिंजे हक़ लाइ न दाहियूं ऐं असां पंहिंजे इंसाफ़ लाइ दाह न कयूं। भले असांजे निड़ीअ ते लत ॾेयो वेठा हुजनि, असां पंहिंजे इंसाफ़ लाइ दाह न कंदासीं। माशूक डायरी कुझु बि कोन्हे को जेकी एफ.आई.आर. असां ते कई आहे बाअसर ॾाहिरियुनि कई आहे। बाअसर ॾाहिरी असांजा पंहिंजा ॾाहिरी आहिनि, दौलतपुर जा ॾाहिरी आहिनि, सरदार खान मोहम्मद डायरी, सरदार बहादुर डायरी। पर हाणे मां सुभाणे क़ुर पाक खणी ऐं मां बीहंदसि मीडिया जे अॻियां त हीअ असां सां सरासर ज़ुल्म आहे, इस्माल ते अंदरि आहे। पर असां भेनरुनि जे मथां कूड़ियूं एफ.आई.आर. करणु शुरू करे छॾियूं अथनि ऐं असांखे उमेदु आहे त असांखे तहफ़ुज़ मिलंदो ऐं असांजो इंसाफ़ थींदो ऐं महिरबानी करे हीअ असांजे मथां कूड़ियूं एफ.आई.आर. इल्ज़ाम ख़तमु कया।